छो त एडिटिंग जे हिसाब सां पहिरियां 2.0 यूज़ थींदो हो। हाणे त प्रीमियर इलाही वर्जन अची विया तक़रीबन 2025 ताईं 2004 2003 2000 इहा यूज़ थींदी है 97 90 हाँ XP एक्सपी यूज़ थींदी त उन वक़्तु माना सेंटर ते इहे ई सेखारींदा हुआसीं। हिते लाड़काणे में इन कैमरा में कॾहिं बि कीअं बि शूट न दौर जे हिसाब सां हींअर दुबई में असां कैमरा अपडेट कैमरायूं हलायूंसीं। अच्छा 15 खां 12 ताईं रहियमि त इन करे उन में अपडेट कैमरायूं जेके असां हिते बाद में ईंदी हूंदा असां हिते यूज़ कंदा हुआसीं उते अपडेट शइ हुई। शादी जो शूट था कयो हिकु ॾींहं जी प्रोग्राम हूंदो आहे सॼो तव्हां हिकु ॾींहं जो रिकॉर्ड कयो था जी सॼे त केतिरी स्टोरेज हूंदी आहे? तक़रीबन 250 GB ताईं थी वेंदी आहे। 250 GB माना फोटोज़ भी इंक्लूड उन में फोटोज़ जी भी समझो प्लस कयो। फोटोज़ जी कैपेसिटी एडी न हूंदी आहे। फोटोज़ जी तक़रीबन टोटल इवेंट जी मुंहिंजे हिसाब सां 30 GB ताईं 25 GB ताईं थींदो आहे। 25 GB ताईं हाँ फोटोज़ सर जी। पर मां ॿुधो USB करप्ट थी थी वञे सर USB करप्ट जो मक़सद इहो आहे त अॼुकल्ह बिजली जा झटका था अचनि हलंदड़ USB माण्हू कढंदो आहे LED मां त उन जे करे USB ख़राब थी वेंदी आहे या कंटिन्यू USB लॻल आहे LED में ऑन ऑफ में भी या मोबाइल में माण्हू यूज़ तो करे त मोबाइल में सेफ छा आहे माना ज़ाहिरी ॻाल्हि शादी सॼी ज़िंदगी रखणी आहे त सेफ शइ कहिड़ी आहे माण्हू कीअं उहे मां त माण्हुनि खे पार्टी वारनि खे दोस्तनि खे भाइरनि खे इहो ई गाइड कंदो आहियां त अगरि इवेंट तव्हां वटि पंहिंजो महफ़ूज़ करिणो आहे त या क्रॉप सेंसर कैमरा जो ऐं फुल फ्रेम सेंसर जेको अॼुकल्ह सोनी में अचनि थियूं फुल फ्रेम सेंसर इन में फ़र्क़ु छा आहे क्रॉप सेंसर ऐं फुल फ्रेम सेंसर? फुल फ्रेम में ईअं त अस्सलाम वालेकुम एवरीवन उम्मीद आहे तव्हां सभई ठीकु हूंदो। वेलकम आहे तव्हांखे न्यू पॉडकास्ट एपिसोड में। ऐं अॼु असांजे एपिसोड में जेको गेस्ट आहे उहो पुराणो सीनियर एडिटर आहे वीडियो एडिटिंग जो कमु कंदो आहे ऐं एज़ अ कैमरामैन बि हू वर्क करे थो वेडिंग्स फोटोग्राफी में। तो अचो त उन्हनि खां सवाल पुछंदासीं ऐं इन्हनि चीज़नि जे बारे में डिटेल में उन्हनि खां पुछा कंदासीं छा थींदो आहे एडिटिंग जो प्रोसेस छा हूंदो आहे ऐं उनजो कमु कीअं हूंदो आहे कैमरामैन जो कमु छा हूंदो आहे कहिड़ा हर्डल्स अचनि था प्रॉब्लम्स अचनि थी। सो वेलकम था कयूं असां आबिद अली मशहूरी खे। वालेकुम सलाम। छा हाल आबिद भाई ख़ुशि आहियो? सर अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो अहवाल ऑल गुड ऑल गुड। वेलकम आहे तव्हांखे पॉडकास्ट एपिसोड में। थैंक यू सर तव्हां पंहिंजे प्रोग्राम में असांखे वेलकम कयो हुन जे लाइ तमामु ख़ुशी आहे। मां आर्टिस्ट जो कंदो आहियां एजुकेशन जो इंटरव्यू कंदो आहियां पर मां हिकिड़ो एडिटिंग जो वर्क बि हिकिड़ो आर्टिस्टिक वर्क आहे। जी जी हुन में तव्हां एडिट कयो था पंहिंजे तरीक़े सां हिकिड़ो शयूं ठाहियो था सो उहो बि हिकिड़ो कमु आहे। सो इन हिसाब सां तव्हां सां इंटरव्यू कयुमि। थैंक यू सो मच तव्हां मुंहिंजे पॉडकास्ट में आयो इंटरव्यू कयो। वेलकम पॉडकास्ट स्टार्ट कयूं। अच्छा आबिद भाई मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजो हिन एडिटिंग में कीअं लाड़ो वियो तव्हां इन वर्क में कीअं हलिया वियो माना ॿिया बि कम आहिनि इलाही तव्हां मूंखे ॿुधायो शायदि 2007 खां तव्हां इहो वीडियो एडिटिंग में आहियो। मूंखे त पहिरियों इहो ॿुधायो तव्हां बेसिक एजुकेशन छा आहे तव्हां एजुकेशन केतिरी कई आहे ऐं हिन एडिटिंग वर्क में तव्हांजो लाड़ो कीअं वियो? जी एजुकेशन जो ईअं त मां 2004 में मैट्रिक क्लियर कई उन खां बाद में पायलट स्कूल में 2004 में मां पायलट स्कूल में 10th पूरो कयो। उन खां पोइ ग्रेजुएशन BCom क्लियर कई मां कॉमर्स कॉलेज मां बैचलर। सो उन खां पोइ मुंहिंजो प्रैक्टिस ईअं कंप्यूटर जे में एडोब वग़ैरह शॉप टेम्पररी ईअं यूज़ कंदा हुआसीं ईअं हरकत कंदा हुआसीं। उन खां पोइ जेको आहे सो मुंहिंजे मामे चयो प्रैक्टिस वग़ैरह इहा करे थो इन में तोखे शौक़ु बि आहे। मां रोज़ु ॾिसां थो उबता सुबता फ़ोटू ठाहे थो। मुंहिंजो एज़ मामा ईअं सम्झो हिन फील्ड में आणण वारो मुंहिंजो नंढो मामो आहे हिन वक़्तु उहो तपेदार आहे। सो उनजी घणो हेल्प आहे मुंहिंजी मूंॾे। सो उन हिसाब सां हुन मूंखे हिन फील्ड में धिकेरियो त बाबा तूं हिन फील्ड में हुज। माना मुंहिंजो हिकु दोस्त आहे उन वटि इहो कमु सिख। सो हिते तमामु प्यारो सीनियर कंप्यूटर ऑपरेटर मां उन वटि तारिक मेमून जंहिं वटि मां पहिरियां फस्ट टाइम हार्डवेयर सिखी। सही हार्डवेयर खां तक़रीबन 2 सालनि ताईं मां हार्डवेयर सिखी उन वटि वर्क कयो कंप्यूटर जो
सिखियमि हुन मां सो सुठो पिरायो। सो हार्डवेयर खां पोइ वरी जेको आहे सो मूंखे एडिटिंग जो त शौक़ु हुयो, एडोब वग़ैरह हलाईंदो हुउमि त वरी मामा चयो त मुंहिंजो क्लास फेलो ॿियो दोस्त आहे जेको वीडियो वग़ैरह जो कमु कंदड़ आहे, सो तूं कोशिशि कर उन वटि। न मां तव्हांजो ॻाल्हि कट थो कयां, तव्हां जेको शुरू में चयो त मां फोटोशॉप ते कमु पहिरियां मां फोटोशॉप ते राति जो हरकत कंदो हुउमि। तव्हांखे कंप्यूटर वो माना कीअं आयो? कंप्यूटर ईअं त घर में ऑलरेडी मामा जो हूंदो हुयो। अच्छा, हा मामा फोटोशॉप कंहिं सेखारियव? फोटोशॉप इंस्टॉल थियल हूंदो, मामा जो हुन में कमु कंदो हो न, पंहिंजो आर्मी में मामा हुयो। ॾिसी करे माना हा त हुनखे थोरो घणो ॾिसंदो हुउमि, टाइपिंग वग़ैरह कंदो, एडोब ते फोटो वग़ैरह पंहिंजा ठाहींदो ईमेल जे हिसाब सां, या एडिटिंग अॻ में ई हो पंहिंजो वर्क कंदो त मां हुनखे ॾिसी ॾिसी पाण प्रैक्टिस कंदो हुउमि। त पोइ मामा चयो नंढे, त हुन चयो त बाबा तूं हीअं कर, तोखे दोस्त आहे मुंहिंजो इहो ई कमु कंदो आहे, तोखे शौक़ु बि आहे त मां तूं हुन वटि कमु सिख। तो तव्हां 2 साल तारिक वटि कमु कयो? पोइ हुन वटि मां हार्डवेयर जो पहिरियां कंप्यूटर हलाइण खां अॻु में मां हार्डवेयर जो कमु कंप्यूटर वारे वटि सिखियमि। सही आहे, शुरूआत मुंहिंजी हार्डवेयर खां थी, छो त कंप्यूटर हलाइण खां अॻु में त ख़बर त हुजे त हार्डवेयर में छा आहे, विंडोज़ छा थींदी आहे, कीअं पीसी हलंदो आहे, ख़राब थियण खां पोइ छा थींदो आहे। इन करे मां हुन वटि महिनत सां, हुन बि माशाल्लाह असां ते महिनत कई। हिन वक़्तु उहो सीनियर आहे, माशाल्लाह सुठो कमु करे रहियो आहे मार्केट में। तो उन वटि आहे, उहो उस्तादु आहे असांजो सीनियर हार्डवेयर जे हिसाब सां। पोइ वरी सॉफ्टवेयर, हार्डवेयर खां पोइ मूंखे शौक़ु थियो सॉफ्टवेयर एडिटिंग जे हिसाब सां सिखण जो अञा, छो त पढ़ाई खां पोइ मुंहिंजो कमु इहो ई हुयो त मां को न को हुनर सिखां जी। कोशिशि इहा ई हूंदी त तक़रीबन मां उनजो सुनील कुमार नालो आहे, उस्ताद हुयो, क्लास फेलो बि हुयो। सो हुननि जो फैमिली प्रोफेशनल कमु इहो हुयो, वीडियो फोटोग्राफी एडिटिंग वग़ैरह इहो ई कमु कंदा हुया। तो उन वटि मां तक़रीबन 2002 खां वठी वियो हुउमि। 2002 खां वठी उन वटि विया हो? हा, वो एडिटिंग जो कमु कंदो, एडिटिंग जो कमु सिखण जे हिसाब सां तव्हां उन वटि वेंदा हो, एडिटिंग सिखियो? हा, स्कूल खां पोइ मां उन वटि वेंदो हुउमि, कॉलेज खां पोइ उन वटि वेंदो हुउमि। तो उन वटि मां तक़रीबन 2015 ताईं कमु कयो। 2002 खां वठी 2015 ताईं? जी। अच्छा, मां त घणा साल थी विया, 2002 ऐं 8 ऐं 16 ताईं चयो न? 2015 ताईं, माना 8 ऐं 5 माना 13 साल। जी, 13 साल मां उन वटि वीडियो एडिटिंग, फोटोग्राफी, वीडियोग्राफी। अच्छा, वीडियोग्राफी ऐं फोटोग्राफी बि उते कंदा हो? जी जी। पहिरियां एडिटिंग सिखियो मां, मुंहिंजो वर्क हूंदो हो बसि एडिटिंग जो। उन खां पोइ वरी जेको आहे जेको एडिटिंग कंदो आहे त उनखे फ्रेम जी हिन जी ख़बर पइजी वेंदी आहे, छो त एडिटर ई वधीक ॼाणे थो त फ्रेमिंग, कलर वग़ैरह छा थींदा। वीडियो कैमरा मूंखे हलाइण न ईंदी हुई, त ॾिसी ॾिसी इंसान सिखंदो आहे। वीडियो कैमरा ते हिन ते अचूं था, पहिरियां एडिटिंग ते अचूं था। तो एडिटिंग खां उस्ताद मनोज कुमार, जी जी, उस्ताद सुनील जो ब्रादर हूंदो वॾो, सो प्रीमियर हलाईंदो 2.0, प्रीमियर 2.0 पहिरियां वर्जन एडिटिंग में इहो यूज़ थींदो। सो इहो कहिड़े साल जो वर्जन आहे 2.0? ये तक़रीबन 2005-6 खां माना यूज़ एडोब प्रीमियर केड़े साल एडोब प्रीमियर 6.5 यूज़ थींदो हुयो। अच्छा, वो आयो केड़े साल खां है इहो वर्जन तक़रीबन मुंहिंजे हिसाब सां अञा पुराणो हूंदो, 90s का न, तो त एडिटिंग जे हिसाब सां पहिरियां 2.0 यूज़ थींदो। हाणे त प्रीमियर इलाही वर्जन अची विया, तक़रीबन 2025 ताईं वर्जन। ओते तव्हां घणा साल माना वो सिखियो जॾहिं तव्हां पाण स्टार्ट कयो? तक़रीबन 2 साल ईअं ई टेम्पररी कमु ॾिसण जे हिसाब सां, दुकान जो कमु, सफ़ाई वग़ैरह अचण टाइमिंग जे हिसाब सां सेटिंग वेटिंग कंदा करण, उन सां पोइ गॾु वेही सिखंदो प्रैक्टिस वग़ैरह। बाद में 2 सालनि खां पोइ हुन मूंखे पंहिंजी सीट ते विया। कहिड़ो कमु तव्हांखे ॾिनी शुरूआत में? शुरूआत में मूंखे जेको आहे सो एज़ अ फोटोशॉप जो पहिरियां मूंखां फोटोशॉप पोस्टर्स में, हा, हुन में मूंखे इमरान कंगो साहब हूंदो हुन दुकान ते पहिरियां,
तक़रीबन उन वटि मां उहो बि मुंहिंजो सीनियर उस्तादु आहे एडो फोटोशॉप में। तो त तक़रीबन मुंहिंजो कमु वर्क पहिरियां हूंदो एडो फोटोशॉप ते, छो त फोटोज़ वग़ैरह ठहंदा पहिरियां VHS VCR जूं कैसेटियूं वग़ैरह पुराणियूं इहे जेके इहे मिक्सिंग थींदियूं जेनी प्लस ते पहिरियां इहो हूंदो, प्रीमियर बि हूंदो तो उन ते उस्तादु अलॻि हूंदो, उन में उस्तादु अलॻि हूंदो। त मूंखे जेको आहे पहिरियां एडोब सीनियर थियो, एडोब हलाइण जे हिसाब सां सीनियर, छो त जीअं फोटोज़ वग़ैरह एडिट कयां उन खां पोइ मिक्सिंग एडिटिंग में वर्क थींदो, उन खां फोटोज़ खां पोइ केतिरा फोटोशॉप जो केतिरो कमु कयव? फोटोशॉप तक़रीबन जेतिरा इयर्स मां दुकान ते रहिया उहो बि कमु कंदा उहो बि कमु कंदो हुउमि। पोइ उस्ताद वटि 2.0 एडोब प्रीमियर बि सिखी। प्रीमियर ते पोइ कॾहिं आयो तव्हां? प्रीमियर ते तक़रीबन माना 5 सालनि खां पोइ आयुमि। कहिड़ो पहिरियों कमु कयो हुन ते? शादी एडिट कयो या को सॉन्ग एडिट कयो? 3D एडिट थींदा सॉन्ग्स तस्वीरनि ते। हा 3D एडिटिंग। 3D फोटोज़ ते एडिट थींदा, शादी 3D डेमो चवंदा हुआसीं हुनखे, उहे प्रीमियर ते ठाहींदासीं। सही। उहे 6.5 ते ठाहींदासीं, उन में प्रोजेक्ट्स हूंदा, बाक़ी कम असांखे करणो जो शादी में ये फोटो 3D थी ईंदा, हिक खे ॾेखारण। बिल्कुलु बिल्कुलु हिक फोटो। ये प्रीमियर ते माना ये ऑप्शन प्रीमियर एडोब प्रीमियर 6.5 में 6.5 जी। सही सही। तो उन में मां स्टार्टिंग कई पहिरियां, उहे 3D गाना ठाहिण, उन में वीडियो एडिट न थींदा माना वो सॉन्ग उहे शादी जा चवंदा न 3D पिक्चर्स। हा पोइ उन ते पोइ ये उन ते कॾहिं आयो तव्हां? मिसाल शादी जा जेके शयूं ठाहिणियूं, मिसाल इहे बि शादी जूं हुयूं जी, पर जॾहिं में मूंखे टाइम लॻी वियो। पहिरियां इवेंट्स ते मां ईअं तक़रीबन ईअं उस्ताद सां शौक़ु ख़ातिर वेंदो हुउमि, प्रोग्राम जेके रिकॉर्डिंग करणु वेंदा हुआ, फोटोग्राफी करणु वेंदा त ईअं माना फ्री जो हूंदो हुउमि। शॉप खां पोइ त मूंखे ईअं उस्ताद चवंदो त बाबा इन्हनि सां बि वञ, थोरो इहो बि गाइड स्केल वधंदे, इहो बि कमु माना थी सघे तोखे कमु अचे अॻिते कैमरा जो, वीडियो कैमरा। पोइ मुंहिंजो उस्ताद आहे इम्तियाज़ अली जेको आहे सो जूने जो साहब आहे, माशाल्लाह हिन महिल ताईं उहो ई कमु कंदो आहे वीडियोग्राफी में, असांजो सभिनीनि जो उस्ताद आहे। ऐं उस्ताद इरफान भुट्टो साहब एडिटिंग में, उहो लाड़काणे में मशहूरु उहो आहे। उनजो तक़रीबन घणे में घणो कमु उनजो हूंदो हो लाड़काणे में। पोइ उहो असांजो त सीनियर उस्ताद आहे। उन खां पोइ मां आहिस्ते आहिस्ते जेको आहे सो पंहिंजो कमु कंदो रहियुमि। तक़रीबन उन वक़्तु उस्ताद जो चवणो हुयो त बाबा अॻिते अगरि कमु सिखणो आहे त उन लाइ तोखे अञा महिनत करणी पवंदी। पोइ मां कोशिशि कंदो हुउमि त जेको मूंखे दिलि मुतमिन हूंदी जंहिं कम में, बाबा मां हिन कम में मां मुतमिन आहियां, मूंखे हे सिखणो आहे, त मां उन उस्ताद जी ईअं सम्झो कुर्सीअ जे भरिसां कुर्सी रखी वेही रहंदो हुउमि। उस्ताद मां काॾे न वेंदुमि, मूंखे कमु सिखणो आहे, भले मूंखे लफ़्ज़ बि न ॿुधायो, मां ॾिसी सिखंदुमि। ऐं माशाल्लाह उस्ताद कॾहिं गाइड बि घटि कयो, पर मां ॾिसी घणो सिखियमि। ॾिसी करे मां राति जो पंहिंजे पीसीअ ते, पोइ त पीसी वरितो, उन खां पोइ मां पंहिंजे घर में ई राति जो प्रैक्टिस कंदो हुउमि। दुकान तां तक़रीबन 10-11 दारा लहंदो हुउमि, वरी कलाक ॿ रेस्ट कंदो हुउमि, वरी तक़रीबन राति 2:30-3 बजे ताईं मां प्रैक्टिस कंदो हुउमि। रेगुलर प्रैक्टिस कंदो हुउमि त मुंहिंजी उन में जेको आहे सो स्पीड जो बि फ़र्क़ु पवंदो हुयो, कमु करण जो बि। इन में मूंखे माशाल्लाह तजुर्बो आहिस्ते आहिस्ते मिलंदो हुयो। कैमरा मैन जेको तव्हां वर्क कंदा हो उन टाइम कहिड़ी कैमरा उन वक़्तु 3.5 यूज़ थींदी, VHS कैमरा जेकी हीअं करे हीअं पकड़बी। हा वॾी कैमरा पुले ते खणबी हुई। कहिड़ी कंपनी है? सोनी? पैनासोनिक में। पैनासोनिक, हा 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 पैनासोनिक में हूंदी, पर उहा मां ईअं घटि हलाई, हिकु चकर ज़िंदगीअ में हलाई जंहिं वक़्तु कमु कंदो हुयुमि मां ईअं बसि। तो उस्ताद रेंट ते वग़ैरह हलाईंदो या कंहिंखे ॾियणी हूंदी त मां उन वक़्तु खणंदो हुउमि, बाक़ी हिकु चकर ज़िंदगी में मां वियो उन कैमरा में। उन खां पोइ मां इहा कैमरा वरी कॾहिं यूज़ न कई। उन खां पोइ VHS वॾी कैसेट खां पोइ नंढी कैसेट अची वई, DV टाइप। पोइ कैमरा आई सोनी PD सोनी। हा, पोइ उन में मां प्रैक्टिस कंदो हुउमि। उन में पंहिंजे घर जा प्रोग्राम थिया या इवेंट्स ते वेंदो हुउमि त गाइड उस्ताद कंदो हुयो। त इन करे मूंखे कैमरा हलाइण जे हिसाब सां ऑप्शन वग़ैरह जी आहिस्ते आहिस्ते ख़बर पवंदी वई।
हर शइ जो पंहिंजो पंहिंजो टाइमिंग आहे उन टाइम इहा कैमरा हूंदी पोइ आहिस्ते आहिस्ते टाइम गुज़रंदो वियो त ॾिसंदा आहियो टाइम गुज़रण में टाइम वक़्त जी ख़बर न पवंदी आहे पोइ मां उस्ताद खां इजाज़त घुरी मां उस्ताद हाणे मां वर्क खां अपडेट कमु करणु थो चाहियां हिते न मां ॿाहिरि वञणु थो चाहियां अगरि तव्हांजी इजाज़त आहे त मां दुकान तां माना तव्हां खां परमिशन थो वठां कहिड़े साल में चयो इहो तक़रीबन 2014 में उस्ताद खां परमिशन वरिती दुकान तां वापसि वञण जी तो उस्ताद पंहिंजी ख़ुशीअ सां मोकल ॾिनी ऐं ख़ुशीअ सां दुआ ॾिनी त बाबा सही आहे तूं भले अॻिते वधण थो चाहें त तुंहिंजी मर्ज़ी आहे तो उन खां पोइ मां वरी पंहिंजी स्टडी में लॻी वियुमि थोरी पंहिंजे कम कॉलेज जे हिसाब सां स्टडी कंदो हुउमि थोरो टाइम बैचलर खां पोइ वरी मां कंप्यूटर वर्ल्ड में पढ़ाइण लॻमि रेशम गली में अच्छा तव्हां टीचिंग बि कई आहे जी किथे टीचिंग रेशम गली में कंप्यूटर वर्ल्ड अच्छा नाले सां हूंदो नाले उते तव्हां कंप्यूटर सेखारींदा जी केतिरा साल उते सेखारिया उते मां तक़रीबन 6-8 महीना मां सेखारियो कहिड़ा कहिड़ा सॉफ्टवेयर सेखारींदा सॉफ्टवेयर कंप्यूटर ऑफिस तक़रीबन मुंहिंजो ऑफिस ऐं विंडो वर्जन विंडोज़ 98 उन वक़्त बि यूज़ थींदी अञा 2004 2003 2000 इहा यूज़ थींदी 97 90 XP XP यूज़ थींदी त उन वक़्त माना सेंटर ते इहे ई सेखारींदा हुआसीं तो उन खां पोइ वरी बसि अचानक शौक़ु थी वियो दुबई वञण जो त दुबईअ जो को कमु ॾिसंदा हुआसीं ऐं मुंहिंजो दोस्त हूंदो हो तमामु प्यारो तो उहो दुबई हूंदो हुयो तो उन खां मां पहिरियां अपडेट वरिती दुबई वञण जे हिसाब सां त छा वर्क थो हले उते छा जो कमु थो हले या कीअं वीज़ा अप्रूवल थींदी आहे सॼो प्रोसीजर उन खां पुछियो पोइ उन चयो त को मसइलो न आहे अगरि तूं अचणु थो चाहें त मां तोॾे विज़िट मोकिलियां पोइ उन जी हेल्प सां मां पाकिस्तान मां दुबई 2015 में 3 मंथ्स जे हिसाब सां विज़िट ते वियो तो पहिरीं शुरूआति मां ओॾे कई पंहिंजे कम जी उते कहिड़ो कमु एडिटिंग जो कंदा हुआ या उते मां पहिरियां ई विज़िट ते वियमि त मां 2 ॾींहं स्टे कयो 2 ॾींहंनि खां पोइ मां पंहिंजो वर्क ॻोल्हण जी कोशिशि कई जेको मुंहिंजो हूंदो एडिटिंग जो त उहो मां फॉलो करण जी कई त स्टूडियो जो वर्क मूंखे मिली वञे साॻियो सेम त मां कोशिशि कई त इनशाला अलाह साईं कंहिंजी कोशिशि ज़ाया न कंदो आहे तो मां उते दुबई में पंहिंजो स्टूडियो ते वियमि तो इन स्टूडियो में उन्हनि मूंखां CV घुरी पंहिंजो सॼी CV उन्हनि विज़िट कई उन खां पोइ मूंखे 2 ॾींहं एज़ अ कंप्यूटर एडिटिंग जे हिसाब सां वर्क करण जी इजाज़त ॾिनी त बाबा हे असां वटि कैप्चरिंग बि हलंदी आहे एडिटिंग बि हलंदी आहे उन वक़्तु सॉफ्टवेयर हुयो इंड्यूस जेको तव्हां हाणे बि इस्तेमालु कंदा आहियो हा उन वक़्तु वर्जन हुयो 5 इंड्यूस 5 इंडिया जो सॉफ्टवेयर आहे माना मैन्युअल जेको आहे कमु बि करे सघो था प्रोजेक्ट्स बि हुन में ठहियल डेटा ईंदी उहो बि तक़रीबन करे सघो था इन जी मूंखे नॉलेज पहिरियां हुई थोरी छो त असांजो उस्ताद अगरि इन में थोरो घणो प्रोजेक्ट वग़ैरह वठंदो त हुन में 3D गाना वग़ैरह एडिट थींदा हुया त उहो मूंखे सॉफ्टवेयर सेल आउट जो उन उस्ताद सेखारियो हुयो सुनील कुमार जंहिंजे करे हिन वक़्तु असां रोज़ी कयूं था पिया हलूं था पिया सेल आउट जो सो हुन मूंखे इन डेटा सेल आउट कीअं थींदी आहे हलंदी कीअं गाइड कबो आहे अॻिले खे त इहो मूंखे उस्ताद डेटा सेल आउट जो थोरो ॿुधाइजो ऑडियंस ॾिसे थी त इहो डेटा कीअं सेल आउट थींदी आहे बिल्कुलु ॿुधाईंदासीं छा आहे त डेटा इंडिया मां माण्हू सेल ऑनलाइन सेल थींदी हुई डेटा आहे कहिड़ी छा चइबो आहे डेटा में प्रोजेक्ट्स थियल हूंदा मैन्युअल ऑटो प्रोजेक्ट थियल हूंदा वेडिंग्स जा प्रोजेक्ट्स मींस माना वीडियो एडिट करे तो उन में का ट्रांजैक्शन जा कुछ एनिमेशन ठहियल हूंदा टाइटल्स टीजर्स हाइलाइट्स ठहियल हूंदियूं वेडिंग्स जे हिसाब सां जेके अॼुकल्ह रस्मूं हूंदियूं वेडिंग्स में उहे प्रोजेक्ट्स उन्हनि जा इंडिया वारनि जा ठहियल हूंदा मतलब मां हिनखे सम्झाइण थो चाहियां त माना हूअं तव्हां वेही करे कलाक लॻाए करे हिकिड़ो एनिमेशन ठाहियो था
पर ही उहो पूरो ठहियलु हुजे एनिमेशन, जस्ट उन में तव्हां उहो नाला एंट्री कयो पंहिंजा, जेकी बि शइ त उहो तव्हांखे ठाहे करे ओड़ी डिज़ाइन पेश कंदो, त उहो हिकिड़ी शइ ठहियलु हूंदी आहे, त उनखे चइबो आहे माना डेटा, माना डेटा इफेक्ट्स उनमें प्रोजेक्ट्स। सॉन्ग्स प्रोजेक्ट ठहियल हूंदा उनमें रिप्लेस थींदा, वीडियोस रिप्लेस करे सघो था, उन्हनि जा जेके वीडियोस आहे उनमें तव्हां ॿिया वीडियोस पंहिंजा रखी सघो था, इमेजेस रखी था, ट्रांजेक्शन चेंज करे सघो था, टाइटल्स चेंज करे सघो था, उनमें सॼी इज़ीली डेटा सेट थियल हूंदी, प्रोजेक्ट सां सॼो ठहियल हूंदो। हाणे हिनखे ॿुधायो त इहे कीअं सेल आउट कीअं थींदा? उनमें ईअं हूंदो त डेटा कॉपीराइट जीअं थींदो आहे बाबा, हिक पीसी मां ॿिए पीसी कॉपीराइट थींदी, उनखां पोइ उनमें असां जेको आहे सो रिप्लेस विंडो कंदासीं ॿी, उनजी विंडो पंहिंजी आईएसओ ठहियल हूंदी, जेका करप्ट न थींदी, उहा आईएसओ ठहियल हूंदी, उहा रिकवर कंदासीं, रिकवरी सॉफ्टवेयर हूंदो, क्रोनिक्स सॉफ्टवेयर थींदो आहे, उनमें रीस्टोर जीअं रीस्टोर थींदी हुई, पर रिस्टोर में विंडो उहा हली वेंदी, उनमें सिर्फ़ु उन सॉफ्टवेयर जो क्रेक लॻंदो, की लॻंदी, उनखां पोइ उहो सॉफ्टवेयर ओपन थींदो। मतिलबु ईअं त माना तव्हां हिकु प्रोजेक्ट्स ख़रीद कंदा हो, मिसाल हिकिड़े तव्हां ख़रीद कयो था शइ, वरी मार्केट में तव्हां अलॻि अलॻि सेल जेके बि स्टूडियोज़ हूंदा, इंस्टॉल बि तव्हां स्टूडियोज़ खे करे ॾियो, बिल्कुलु हर शइ उनखे सॼो प्रोवाइड सर्विस बि प्रोवाइड उन्हनि खे, सिर्फ़ु पीसी पंहिंजो खणी ईंदा, उनमें डेटा कॉपी करे, उनमें एडिट विंडोज़ करे, उनमें क्रेक हणी ॾींदासीं सॉफ्टवेयर जो, उनखे थोरो गाइड बि कंदासीं त बाबा हिन सरिये ओपन थींदो आहे, अगरि सुभाणे को मसइलो थिए थो त रीस्टोर सॉफ्टवेयर आहे इहो, तव्हां उनमें पंहिंजो रीस्टोर करे सघो था, अहिड़े हिसाब सां उहा डेटा सेल आउट थींदी हुई। चलो ही दुबई जी तव्हां ॿुधायो, दुबई ईअं त दुबई विज़िट में वियल हुयसि, हुन ॿ ॾींहं एडिट जो थोरो वर्क ॾिनो, एडिट करे ॾेखारियो, एडिट वीडियो, हा एडिट वीडियो हिकिड़ो प्रोमो ठाहे ॾेखारियो, उनखां पोइ उनजी VHS हिकु वीसीआर पुराणे दौर वारी जेका थींदी आहे, VHS चइबी आहे उनखे, उनमें कॉपीराइट थींदी, ओल्ड कैसेट कॉपीराइट CD डिस्क में बि थींदी, USB में बि थींदी, त उहो बि उहो कमु ॼाणे पियो, हो चए पियो त माना हे तव्हां ॼाणो था त असांखे इहो बि करे ॾेखारियो, हिन माण्हू जी नीड आहे असांखे, त मां हुन 2 days उन वटि जेको आहे सो वर्क करे ॾेखारियो, हुन मूंखे तक़रीबन 2 days जा 250 दुबई धर्म्स ॾिना, त बाबा 250 में तव्हांजो 2 days जो जेको आहे, साल जी ॻाल्हि आहे दुबई, सर 2015 में 2015 में मां पंहिंजो दुबई लाइ स्टे कयो। कीअं दुबई जो कीअं एक्सपीरियंस रहियो? दुबई में केतिरो टाइम उते कमु कयो? तक़रीबन मां विज़िट 3 महीना उते वर्क कयो, उन ई शॉप ते 3 महीना विज़िट ते वियल हुयमि, उन वटि 2 ॾींहं कमु कयो, उनखां पोइ उन मूंखे चयो त ऑफर ॾिनी त बाबा 3 महीना तुंहिंजी विज़िट आहे त तूं मूं वटि हिन सैलरी में 3 महीना मूं वटि कमु कर। मां चयोमांसि सर 3 महीना मां तव्हां वटि बिल्कुलु कमु करण लाइ राज़ी आहियां, पर मां हिते सिर्फ़ु 3 महीना कमु करण लाइ न आयो आहियां, मां हिते सिर्फ़ु पंहिंजी जॉब जे हिसाब सां परमानेंट जॉब जे लाइ आयो आहियां। त हुन चयो त तव्हांजो वर्क 2 ॾींहं चेक कयो आहे, मां राज़ी आहियां हिन कम में, मूंखे ख़ुशी बि थी आहे त हे पीसीअ में हिन कम जी नीड हुई मूंखे हिन माण्हू जी, तो तव्हां अगरि अञा कमु सुठो ॾेखारींदो त मां इनशाला तव्हांखे वीज़ा ॾींदुमि। हो एज़ अ केरला जो मुस्लिम हुयो, इंडिया केरला सिटी जो, तमामु बहितरीनु माण्हू हुयो, पोइ हुन मूंखे तक़रीबन 2100 सैलरी जे हिसाब सां मूंखे परमानेंट 3 महीननि जे लाइ विज़िट में, हालांकि विज़िट में कमु हुते फाइन आहे, पर हुन चयो त बाबा मुंहिंजो स्टूडियो मथे आहे, तूं सॼो ॾींहुं मथे ई हूंदे त हिन हिसाब सां तकलीफ़ न थींदी। पोइ हुते केतिरो दुबई में कमु कयो? मां माशाल्लाह हुन वटि 3 महीना पूरा थियण वारा हुआ, मूंखे हुन वीज़ा जेको आहे अप्रूवल कराई, वीज़ा ॾिनी मूंखे, तो हुन वटि माशाल्लाह मां 2 साल वीज़ा ते कमु कयो। उनखां पोइ वरी मुंहिंजी थोरी एमरजेंसी थी पई, तो हुन हिसाब सां मां पाकिस्तान आयुमि, ॿी वीज़ा लाइ अप्लाई कयमि, हुन ई
कंटिन्यू कमु करण जे हिसाब सां हुन में प्रोसीजर में टाइम हुयो, सो हुन मूंखे चयो त तव्हां घर हली वञी सघो था 2 महीननि जे लाइ। छो त दुबई में ईअं आहे त 2 सालनि खां पोइ 2 महीना तव्हां पंहिंजे पाकिस्तान मोकल ते वञी सघो था। हिन करे मां हलियो हुयमि पाकिस्तान। हिते मुंहिंजी मैरिड थियल हुई, तो उन हिसाब सां मुंहिंजी घरवारी जी हुई डिलीवरी दौरान उन में मां रहिजी वियुमि। मुंहिंजी वीज़ा अप्रूवल में टाइम हुयो त मुंहिंजो जेको दुबई वारो सेठ हुयो उनजी मदर जी जेको आहे सो डेथ थी वई पंहिंजे केरला सिटी में। त इन करे मजबूरन हुनखे होॾे वञिणो पियो, इंडिया में वञिणो पियो। इन करे वीज़ा पेंडिंग में रहिजी वई। इन करे वरी मां जी बि फैमिली दिलि न ॿधी त बाबा तूं वापसि वञ, बस हिते ई वरी पाकिस्तान रहिजी वियासीं। पंहिंजो कमु स्टार्ट कयो। पोइ आहिस्ता आहिस्ता हिते मां पंहिंजो वरी स्टूडियो स्टार्ट कयो, ओपनिंग वराए मां त पंहिंजे नए सिरे सां कमु कयो। हुन में माशाल्लाह टाइम लॻी वियो, पर मार्केटिंग में नालो पुराणो कम जे हिसाब सां वेठल हुयो। इन करे शुक्र अलहमदुल्ला हिन महिल पंहिंजो स्टूडियो लाड़काणे में ई। हुन खां पोइ वरी मसला मसाइल लॉकडाउन थी वियो, वरी बरसातुनि में बोॾनि जा मसला थी विया, वरी हिन में बि माण्हू डिस्टर्ब थी वियो। अच्छा, तव्हां हाणे करंटली वीडियो एडिट कंदा आहियो, वीडियो एडिटिंग जो कमु कंदा आहियो, ऐं ॿियो तव्हां कैमरामैन जो बि कमु कंदा आहियो? जी जी, सही। प्रोफेशनल कैमरा बि मां अगरि इवेंट ते पाण वेंदो आहियां, टीम बि हूंदी आहे मूंसां गॾु, उन खां पोइ एडिट मां पाण कंदो आहियां। एडिट तव्हां छा कंदा आहियो? जस्ट शादी जा इवेंट, वेडिंग इवेंट्स, टोटली वेडिंग्स जेके बि असां इवेंट कंदा आहियूं सीज़न में, उन खां पोइ उन जो टाइम पीरियड हूंदो आहे, हर कंहिंखे टाइम ॾींदा आहियूं, त उन मुताबिक़ टाइमिंग जे हिसाब सां उन्हनि खे पंहिंजो इवेंट ॾींदा आहियूं। म्यूज़िक वीडियो एडिट कंदा आहियो? सर म्यूज़िशियन जे हिसाब सां त उहो एल्बम सॉन्ग्स वग़ैरह हूंदा आहिनि, उन्हनि जा एल्बम जा एडिटर अलॻि आहिनि, पर कोशिश कंदासीं त उहो असांजे लाइ को मुश्किल न आहे। ईअं हिकु ॿ असां एडिट कयो आहे गानो, जेके हिन वक़्तु यूट्यूब ते पिया आहिनि, ॾिसी सघो था। उहे एम स्टूडियो नाले सां एडिट थियल अथव। सही आहे। पोइ इहे तव्हां जेको कमु कयो आहे म्यूज़िक वीडियो जो, जी जी, पोइ मां तव्हां लिंक्स वठंदुमि, पोइ डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुमि, पोइ सॼो वर्क मोकिलींदासीं तव्हांखे इंशाअल्लाह। उन में तव्हां मां हितां तव्हांजे वीडियो हेठां डिस्क्रिप्शन हूंदी आहे, उन में तव्हांजा वीडियोस ॾेई छॾींदुमि, जेके तव्हां कमु कया। बिल्कुलु, ऑडियंस ॾिसणु चाहे तव्हांजो कमु। बिल्कुलु सर, एम स्टूडियो नाले सां जो यूट्यूब चैनल ठहियल आहे, तो हुन में डिस्क्रिप्शन में रखी छॾींदुमि मां लिंक, कोई बि ॾिसी सघे। तव्हां बि इंक्वायरी लाइ कंहिंखे जेकॾहिं वीडियो ॾिसे थो, कंहिंखे शादी लाइ घुराइणो आहे, या फोटोग्राफी थी वई, शादी थी वई, या एडिट जो को शादी जो कमु आहे, त पोइ हेठियां जेका डिटेल नंबर वग़ैरह सॼो ॾेई छॾींदुमि, राब्तो करे सघो था। अच्छा, मूंखे हाणे तव्हां ॿुधायो, ही शादी जा जेके इवेंट्स आहिनि उहे तव्हां कहिड़ी कैमरास ते शूट कंदा आहियो? सर कैमरा पहिरियां स्टार्टिंग जेके आहे कैमरा हूंदी हुई 2015-16 में आई 6D कैनन में 6D आई शुरूआत। उतां उस्ताद असांजो जेको आहे सो इरफान भुट्टो, जेको नालो मां खयो G-Force नाले सां, हाणे हुनजो स्टूडियो। सो स्टार्टिंग हुन 6D हिते लाड़काणे में ईअं इन कैमरा में कॾहिं बि कीअं बि शूट न कयो, छो त दौर जे हिसाब सां हींअर दुबई में असां कैमरा अपडेट कैमरा ई हलायूंसीं। अच्छा, तक़रीबन मां दुबई में 16 खां 18 ताईं रहियमि, 15 खां 18 ताईं रहियमि, त इन करे उन में अपडेट कैमरायूं जेके असां हिते बाद में ईंदी हूंदा, असां हिते यूज़ कंदा हुआसीं, हुते अपडेट शइ हुई। हुते माना NX200 हुई, 5D Mark III हुई कैनन में, जेके सोनी A7 III, A7C, हिते अञा उहे पहुतूं ई न आहियूं, सम्झो न कराचीअ में, न हैदराबाद में, न लाड़काणे में, इहे सिर्फ़ु दुबई में यूज़ पई थियनि। सो उनखे अचण में टाइम लॻी वियो, ऐं सम्झो त माना 18-19 खां पोइ हिते तक़रीबन सोनी अचनि थी। न त तव्हां हाणे तव्हां ॿुधायो त हाणे हिन वक़्तु कैमरा जेके हले थी, मूं वटि कैनन आहे, कैनन ऐं कैनन में 6D Mark II कैमरा आहे मूं वटि। 6D Mark II अथव, उन ते तव्हां इवेंट्स कंदा आहियो? उन में हिकिड़े में फोटोग्राफी कंदा आहियूं, हिकिड़े में वीडियो शूट। अच्छा, हिकिड़ी फोटोग्राफी लाइ, हिकिड़ी वीडियो लाइ? जी, जस्ट जी उहे शूट कंदा।
अच्छा मिसाल मां छो जो मां बि यूट्यूब ते कमु कंदो आहियां ऐं वीडियोस ठाहींदो आहियां जीअं हे पॉडकास्ट जी शूट जी कयां थो त मूंखे थोरो हिननि में कैमरानि में इंट्रस्ट आहे, इन करे मां इहे सवाल तव्हां न न ज़रूरी आहे सर, हा। इंफॉर्मेशन ॾियणु ज़रूरी आहे, छो त इन सां तव्हांखे ख़बर पवंदी त हिन वक़्तु कहिड़ियूं कैमरायूं थियूं हलनि। असांजो प्रोफेशनल कमु आहे, तो इन करे आइडियंस खे त ख़बर आहे त अॼुकल्ह कहिड़ियूं कैमरायूं थियूं हाणे त अलाए केतिरियूं अची मां वियूं आहिनि। हाणे त 660 में आई थिंक मार्क 3 4 अची वियो हा आहे शायदि 5D Mark 3 4 A7C A7 3 A7 4 अपडेट कैमरा अची वियूं आहिनि। अच्छा तव्हां आबिद भाई मिसाल हिकिड़ी शादी जो शूट था कयो हिकु ॾींहं जी, हिकिड़ो माण्हू सॼी शूट कंदो आहे ऐं हिकिड़ो स्टेज हूंदी आहे, डांस वग़ैरह जेको बि प्रोग्राम हूंदो आहे सॼो तव्हां हिकु ॾींहं जो रिकॉर्ड कयो था जी सॼे, त केतिरी स्टोरेज हूंदी आहे सर हुन फोटोस खे छॾे करे? मिसाल प्रोग्राम जी वीडियो जो स्टोरेज तव्हां हेॾे कॉपी कंदा आहियो, स्टोरेज जेको आहे सो असां हिकिड़े ई केतिरी हूंदी आहे? हिकु कैमरा में अगरि इवेंट थोरो वॾो हूंदो आहे, जीअं वन डे जो थियो, वन डे जे वन डे जी नाइट ॻाल्हि इवेंट हूंदो आहे त हुन में असांजो कैमरायूं वीडियो ते माना सुबुह खां वठी वेंदे राति ताईं, माना हुन में त तक़रीबन असांजो 50-60 GB खां प्लस हूंदो आहे। अच्छा 50-60 GB एवरेज हणो 70 GB, माना एवरेज तव्हां ईअं 250 GB बि हणे सघो था। अच्छा 250 GB छो? जी छो त हुन में 64 अगरि कंटिन्यू वीडियोस थो हले त हिकु हिकु कैमरा में 64 कार्ड यूज़ कंदा आहियूं, SSD कार्ड, जेको हिन वक़्तु हुन में तक़रीबन 2.5 कलाक प्रोग्राम रिकॉर्ड थींदो आहे, फुटेज रिकॉर्ड थींदो आहे। हुन में हाणे पोइ कैमरा कंटिन्यू थी हले त 3-4 कार्ड बि यूज़ थी वेंदा आहिनि उन हिकिड़े ई वन डे में। माना वन डे में एवरेज माना केतिरो माना तक़रीबन 250 GB ताईं थी वेंदी आहे। 250 GB माना फोटोज भी इंक्लूड? उन में फोटोज जी भी समझो प्लस कयो, फोटोज जी कैपेसिटी एडी न हूंदी आहे, फोटोज जी तक़रीबन टोटल इवेंट जी मुंहिंजे हिसाब सां 30 GB ताईं 25 GB ताईं थींदो आहे। 25 GB ताईं फोटोज? हा सर जी 25 जी फोटोज ऐं बाकी टोटली इवेंट हूंदो आहे वीडियो जो माना अराउंड माना 250 GB। 250 GB पोइ कार्ड 64 वारा त इहे तव्हां वॾा तव्हां वटि पिया हूंदा? जी SSD कार्ड हर कैमरा में कैमरा मैन खे ॾींदा आहियूं ॿ। अच्छा माना 64 120 थिया न, सुठी क्वालिटी में रिजल्ट 4K में लॻाए छॾींदा आहियूं, त हुन में क्वालिटी वीडियो जी असांखे एडिट जे हिसाब सां ज़बरदस्त खपे। माना तव्हां जेको रिकॉर्ड कंदा आहियो 60 में मार्क 2 में 4K रेज़ोल्यूशन सां रिकॉर्ड कंदा आहियो? अच्छा सही सही। अॼुकल्ह अपडेट कैमरा जे हिसाब सां 4K ई थो हले, उहा वॾी स्क्रीन ते साफ़ अॻे हूंदो VCD MPG MP4 इहे हाणे यूज़ नथा थियनि। अच्छा पोइ माना तक़रीबन 200-250 GB स्टोरेज हूंदी आहे टोटली इवेंट जी। तव्हांखे एडिट उहो करण में केतिरो टाइम लॻंदो? एडिट ईअं सर अलॻि अलॻि कैमरा जे हिसाब सां, को फुल फ्रेम हूंदो आहे, हाफ फ्रेम हूंदो आहे। तव्हां त चओ न हिकिड़ी मां कैमरा इस्तेमालु कंदो आहियां। सर ॾिसो न असां 3-4 कैमरा बि इवेंट जे हिसाब सां ॿुधायां, वॾो इवेंट हूंदो आहे त हुन में मल्टीपल कैमरा 4 कैमरा सिर्फ़ वीडियो में हणंदा आहियूं, 2 फोटोग्राफर हूंदा आहिनि। ईअं ॾिसो जेंट्स लेडीज़ इवेंट हूंदो आहे, जेंट्स जो अलॻि हूंदो आहे, लेडीज़ जो अलॻि हूंदो आहे, त हुन में 2 कैमरायूं होॾे हूंदियूं आहिनि, 2 कैमरायूं वीडियो फोटो हेॾे हूंदो आहे, प्लस में ड्रोन हूंदो आहे, त उहे शॉट्स बि हिन में कमु अची वेंदा आहिनि। पोइ तव्हां इहे जेको स्टोरेज ॿुधाई 200-250 GB, इहे मल्टीपल कैमरास जी ॿुधाई या हिकिड़ी कैमरा जी ॿुधायो? टोटली इवेंट टोटल जो इहो ॿुधायो? हा छो त असां फुज़ूल प्रोग्राम त न भरींदा आहियूं, शॉर्टकट में जेको असांजे वीडियो शूट करणो हूंदो आहे, रेंडमली जंहिंजा शॉट हूंदा आहिनि, कंटिन्यू जीअं निकाह जी रस्म थी, वेॾी जी रस्म थी, शादी जी रस्म थी, फेरनि जी रस्म थी, अहिड़े हिसाब सां हर रस्म पंहिंजे हुन नॉर्मल हुजे इवेंट जीअं हिकु कैमरा नॉर्मल में त तक़रीबन हुन में 60-70 GB आहे। हा हुन में उहो ज़ाहिरी आहे एडियो कैमरा कार्ड बि लॻी वेंदो आहे 64 जो ई कंटिन्यू, बस उहो ई यूज़ थींदो, उहो बि थी वेंदो, ॿिया कार्ड न लॻंदा। तव्हांखे एडिट में केतिरो टाइम लॻंदो आहे? एडिट सर वॾो इवेंट टाइम ॾींदा आहियूं 3 मंथ्स जो। 3 मंथ जो? इहो जो मल्टीपल्स कैमरा वारो 250 GB जी जी हुन में 3 मंथ्स इन करे ॾींदा आहियूं त हुन में 3-4 कैमरायूं एड करणी हूंदियूं आहिनि, एडिट जे हिसाब सां टाइम लॻंदो आहे।
अच्छा उहो पोइ फुटेज केतिरी हूंदी आहे, घणनि घंटनि जी हूंदी आहे उहा? सर फुटेज तक़रीबन 6 कलाक बि थींदो आहे, 5 कलाक बि थींदो आहे, 8 कलाक बि थी वेंदो आहे। त हुन में असांखे पोइ केतिरो बीहारींदा आहियो तव्हां? अगरि 8 कलाक थींदो आहे त उन्हनि खे 6 कलाक त ॾियणा पवंदो आहे। 6 घंटा। अगरि 4 घंटा हूंदो आहे त 1 घंटो माइनस कंदा ईंदा आहियूं, जेके गैप हूंदा आहिनि, जेके कुझु फुज़ूल वग़ैरह भरिजी बि वेंदो आहे त एक्स्ट्रा त उहो घंटो ॿधो। 6 घंटा जी शादी? हा सर ॾिसो न, जीअं हुन में रस्मूं न अलॻि अलॻि, जीअं तव्हांखे ॿुधायो ढोलकी थी वई, रस्म मेहंदी आहे, हल्दी जी रस्म आहे, उन खां पोइ पार्टी आहे, शादी आहे, निकाह आहे, रुखसती आहे, रिफ्रेशमेंट माना जेको आहे सो अलॻि पार्टीज़ जो अलॻि सिस्टम हूंदो आहे। त उहे सभु मिलाए करे ॾिसो त हुन में टाइम ड्यूरेशन वधी वेंदो आहे। उहो जेको मिसाल एडिट कंदा आहियो उन्हनि खे पार्टीज़ खे कंहिं में ॾींदा आहियो डेटा उहा? सर पार्टीज़ अॼुकल्ह डिस्किन जो दौर त रहियो न आहे। पोइ अॼुकल्ह हलनि थियूं SSD हार्ड थी हले, या सुठी क्वालिटी वारी USB 64 में 128 GB में अची वयूं मार्केट में। 128 अच्छा 128 GB में USB? जी जी। पोइ केतिरी उहा 6 आवर जी जेकी प्रोग्राम आहे में 128 GB में सर तव्हां तकरीबन हुन में 4-5 इवेंट हुन में रखी सघो था। अच्छा एडिट थियल USB आहे, मास्टर न एडिट थियल। पर मां ॿुधो USB करप्ट थी वञे। सर USB करप्ट जो मक़सदु इहो आहे त अॼुकल्ह माण्हू बिजली जा झटका था अचनि, हलंदड़ USB माण्हू कढंदो आहे LED मां, त हुनजे करे USB ख़राब थी वेंदी आहे, या कंटिन्यू USB लॻल आहे LED में ऑन ऑफ में बि, या मोबाइल में माण्हू यूज़ तो करे त मोबाइल में सेफ छा आहे? माना ज़ाहिरी ॻाल्हि शादी सॼी ज़िंदगी रखणी आहे त सेफ शइ कहिड़ी आहे? माण्हू कीअं उहे मां त माण्हुनि खे, पार्टी वारनि खे, दोस्तनि खे, भाइरनि खे इहो ई गाइड कंदो आहियां त अगरि इवेंट तव्हां वटि पंहिंजो महफ़ूज़ करिणो आहे त या Gmail ID में पंहिंजो अपलोड करे छॾियो। Gmail ID में सर हुनजी कैपेसिटी स्टोरेज ॾिसो न 1 TB त कैपेसिटी Gmail में आहे। अच्छा हो गूगल ड्राइव था, गूगल ड्राइव में Gmail ID थी सर 100 GB आहे, तकरीबन 1 TB ताईं आहे। अच्छा उहो परचेस करणो पवंदो आहे? न सर, स्टार्टिंग ई तव्हां Gmail ID अगरि ठाहींदो त हुन में तव्हांखे 1 TB स्पेस मिलंदो। अच्छा ड्राइव जो 1 TB में तव्हां पंहिंजे ID में सेव करे छॾियो, या लैपटॉप जेको तव्हां वटि मौजूदु आहे घर में हुन में बि कॉपी करे छॾियो। USB में न रखो, कंटिन्यू USB में न रखो, छो USB कॾहिं माण्हू ऑफिस वर्क जे हिसाब सां खणी बि थो वञे त हुन में किरी थी पवे। हार्ड सही आहे जेकी SSD हार्ड आहे त हुन लाइ इहा आहे त उहो सेफ बि आहे। HDD हुनजी गारंटी तकरीबन ख़राब थियण जी न हूंदी आहे, पर पोइ बि मल्टीपल पावर जे हिसाब सां सड़ी सघे, पोइ बि 1-2 कॉपीज हुजनि माण्हू करे छॾे। मां जे हिसाब सां त गूगल ड्राइव में रखण घुरिजे पंहिंजी डेटा, अगरि पासवर्ड हमेशह लाइ यादि आहे छो त हुन खां सवाइ का बि सेफ न आहे। USB हार्ड बि मां हुनखे बि तरजीह न ॾींदुमि, या पर्सनल लैपटॉप आहे सही। सो मुंहिंजी आइडियंस खे इहा ई आहे त अगरि कंहिं कस्टमर खे USB अगरि तव्हां ठाहे था ॾियो त उनखे पहिरियां ई सलाह इहा ॾियो त या SSD हार्ड यूज़ करे, या USB अगरि वठे थो त USB उहा कॉपीराइट करे ऑलरेडी पंहिंजे PC घर में लैपटॉप वग़ैरह 2 कॉपीज करे छॾे, रखी छॾे, त इवेंट ता हयाती इंसान वटि सेव रहंदो, पोइ डिलीट न थींदो, ख़राब न थींदो। अच्छा ॿियो शादी जे इवेंट जे अलावा फोटोग्राफी बि तव्हां कई आहे? जी जी। उहे तव्हां कहिड़े कहिड़े क़िस्म जी फोटोग्राफी कंदा आहियो? सर फोटोग्राफी तकरीबन वेडिंग्स जा ई कया आहिनि मां। कपल शूट जेके थींदियूं? जी जी। रूम सेक्शन थींदो आहे लास्ट में, दुल्हन दुल्हन जो उहो, या फैमिली जेके आइडियंस पंहिंजो रूम सजायल आहे उते पिक्चर्स थी वयूं, या ॿाहिरि काथे माण्हू रिसेप्शन में महिमान आयल हूंदा आहिनि उन्हनि जो ग्रुपिंग में बि फैमिली जे हिसाब सां बि फोटोज कंदा आहियूं। अच्छा ही जेके मॉडलिंग जा वीडियोस थींदा आहिनि उहे बि 1-2 तव्हां मूंखे ॾेखारियो हुयो? जी जी। उहे बि तव्हां रिकॉर्ड कंदा आहियो? सर उहो जंहिंमहिल मां दुबई मां आयो हुउमि त उन वक़्तु 1-2 गानो शौक़ ख़ातिर शूट कयो, पर हाणे वरी एतिरो टाइम मिले नथो, जंहिंजे करे असां
वेडिंग्स प्रोग्राम इवेंट न हूंदा आहिनि त पोइ ॿारनि बच्चनि सां कुझु वक़्तु गुज़ारींदा आहियूं, कुझु पंहिंजे स्टूडियो ते गुज़ारींदा आहियूं। अच्छा कैमरा जी अॻोणे ॻाल्हि पई हले त 60 जी तव्हां ॻाल्हि पिया कयो। अच्छा मूंखे थोरो इहो ॿुधाइजो केनन जूं पहिरियां इहे 200D ईंदी हुई, 1200D ईंदी हुई, वरी 6D आहे, इन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? मथियां मॉडल कहिड़ा आहिनि, हेठियां मॉडल कहिड़ा सर आहिनि? इहे जेके हाणे आया आहिनि इहे प्रोफेशनल कैमरा जे लाइ, कैमरामैन जे लाइ न आहिनि। कहिड़ी? जेके हाणे तव्हां इहे मॉडल ॿुधायो था इहे 200D 1200 इहे पुराणा कढिया अथऊं त इहे प्रोफेशनल वर्क नथा करे सघनि। हाणे केनन जा कहिड़ा नवां कैमरा अचनि? केनन त केनन आर आई आहे। केनन आर? केनन आर वो नओ मॉडल आहे जी। वो केनन में ई आहे, केनन आर मिरर लेंस में आया आहिनि। मिरर लेस जी। मिरर लेस छा आहे? मिरर लेंस सर मिरर लेंस ईअं आहे उनजो स्टेबलाइज़र लुड़ंदो न आहे, वीडियो शूट कंदो। अच्छा उसमें स्टेबलाइजेशन नथी थी, उन में तव्हांखे झटकाए क्रेन जी ज़रूरत न पवंदी, बाय हैंड में बि यूज़ करे सघो था। उन में बैक साइड वारो जेको बैकग्राउंड आहे उहो तव्हांखे ब्लर मिलंदो उन में। वो त लेंस जो कमाल हूंदो आहे न सर। बिल्कुल बॉडी जो भी आहे न, बॉडी खां सवाइ त लेंस न हलंदो। हा हा, माना बॉडी में ऑप्शन हुजे ब्लर जो त बॉडी जे ई करे आहे न सर। मिरर लेस उनखे चइबो आहे। ऐं हो जेको फ्लिप आउट स्क्रीन हूंदी आहे हीअं करे फिरी वञे या पोयां बि न, उहो छा आहे? उनजो सर स्क्रीन जी काथे माण्हू कीअं बीठो आहे स्टेज ते नज़र ईंदो आहे, जगह स्पेस थोरो हूंदो आहे त स्क्रीन खे माण्हू काॾे बि मूवमेंट करे सघे थो ॾेई, त इन जे करे उहो मूवमेंट जे लाइ माण्हू काथे इज़ीली सही तरह मूवमेंट खे ॾिसी सघे, उन लाइ हूंदो आहे जी। अच्छा जेको इहो तव्हां मां सोनी में ॿुधो आहे त फुल फ्रेम थींदो आहे, ॿियो माना फुल सेंसर थींदो आहे, ॿियो क्रॉप सेंसर थींदो आहे, इन में छा आहे फ़र्क़ु? अॼुकल्ह थियूं अचनि ऑटो फोकस बॉडी। ऑटो फोकस बि आहे? ऑटो फोकस बॉडी इन लाइ आहे त सेंसर उन में कमु कंदो आहे डायरेक्ट लेंस ते। त ऑटो फोकस अगरि असां हेॾे होॾे कयूं था त के अहिड़ियूं शयूं अची वेंदियूं आहिनि जेके कैमरा खे फोकस आउट करे छॾींदियूं आहिनि, या कोई गुज़री वियो त उन ते फोकस हलियो, या लाइट घणी शेड थी करे कैमरा ॾे त ऑटो फोकस में क्लियर करे वेंदो आहे फोकस। बट मां तव्हांखां सवाल पुछो क्रॉप सेंसर कैमरा जो ऐं फुल फ्रेम सेंसर जेको अॼुकल्ह सोनी में अचनि थियूं फुल फ्रेम सेंसर, इन में फ़र्क़ु छा आहे क्रॉप सेंसर ऐं फुल फ्रेम सेंसर? फुल फ्रेम में ईअं त फुटेज तव्हांखे वाइड मिलंदी आहे, वाइड फुल फ्रेम मिलंदी। ऐं नंढे लेंस जो मक़सदु इहो आहे क्रॉप सेंसर जो क्रॉप तव्हांखे क्लियर सिर्फ़ु हाफ फ्रेम मिलंदो, उन में ॿियो फ्रेम न ईंदो तव्हांजो फुल स्क्रीन जीअं वाइड स्क्रीन ते उहो न मिलंदो। हिन में सिर्फ़ु क्लोज तव्हांजो फोकस हूंदो जेको तव्हां शूट कंदो। इहो मां ॾिठो आहे हिन में सोनी कैमरास में, सोनी कैमरा केनन में बि आहे सर। 50mm लेंस ईंदो आहे, उन में क्रॉप तव्हांखे वीडियो मिलंदो क्लोज बिल्कुल तव्हांजे साम्हूं, भले तव्हां केॾो बि परे हूंदो। 50mm लेंस, हा उन में वाइड एंगल लेंस बि आहे, उन में 70-200 लेंस आहे, उहो वाइड एंगल उहो बि माना तव्हांखे क्रॉप ई मिलंदो वीडियो। अच्छा केनन में कहिड़ा ईंदा आहिनि फुल फ्रेम सेंसर? सर केनन में फुल फ्रेम में त ईअं लेंस थींदो आहे, बॉडी त फुल फ्रेम, बॉडी फुल फ्रेम में न ईंदी आहे छा? फुल फ्रेम में बॉडी हूंदी आहे। सेंसर जी ॻाल्हि थो कयां, उन में सेंसर जो लेंस ते डिपेंड हूंदो आहे। लेंस नंढा जेके 50mm थियो, 24-105 थियो, 70-200 थियो, त हर लेंस जो पंहिंजो पंहिंजो वर्क आहे। बॉडीअ जो को इशू न आहे हूंदो, बॉडीअ में कहिड़ो बि लेंस तव्हां यूज़ करे सघो था। हा बट तव्हां चओ पिया न सोनी ईअं त तव्हांखे पूरो ॾेखारे थी साइड मां बि, हाणे केनन में बि केनन में बि ईअं आहे, केनन में बि ईअं मां न चयो त केनन नथी करे, हर शइ जो क्वालिटी जो फ़र्क़ु आहे सर। केनन कंपनी ऐं सोनी कंपनी में फ़र्क़ु आहे। अच्छा कंपनी जो इशू आहे। अॼुकल्ह हो जीअं मिसाल पोएं साल जी ॻाल्हि ऐं अॻे साल जे में फ़र्क़ु थींदो आहे, डिफरेंस थी वेंदो न। हाणे जी टेक्नोलॉजी वरी पोएं जीअं पोयां VHS हूंदियूं, VCR हूंदियूं, डिस्क हूंदी, USB न हूंदी, त हाणे ॾिसो डिस्क बि न आहे, USB बि ख़तम थी वियो। ईअं सम्झो ॾिसो त SSD अची वई या माण्हू ड्राइव त डायरेक्ट USB एॾी रिलायबल न आहे, करप्ट थी वञे साईं। हाणे माना अपडेट शयूं अची वयूं, त तव्हांखे मोबाइल ई मिसाल वठो, एप्पल वारी iPhone वारी मोबाइल वठो त तव्हांखे कैमरा वठण जी ज़रूरत न आहे। अच्छा
एॾी तव्हां माना सॼो मोबाइल ते वर्क करे सघो था हुन में के प्रोफेशनल कमु हाणे मोबाइल में थिए थो मोबाइल्स वाकई अॻिते हली इहे शयूं बि कैमरास, शॉर्टकट थी वेंदियूं कैमरास त माना वाकई इहे सम्झो तव्हां मोबाइल में ई कैमरा जो कमु करे सघो था अच्छा हाणे मतिलबु हिन में कैनिन में मतिलबु नओं मॉडल आर आयो आहे कैनन आर आहे या हिकु ॿ मथे ॿिया बि आहिनि ॿिया जीअं कहिड़ा असां जेको आहे सो परचेस कंदासीं त ख़बर पवंदी त हिन वक़्तु तक़रीबन सोनी थी हले कैनन खे बि साइड ते कयो छो त कैनन खे हाणे माना घणो माण्हुनि यूज़ कयो आहे तक़रीबन 2000 मुंहिंजे हिसाब सां 16-17 जीअं ॻाल्हि कई त दुबई में हले पई त हाणे दुबई में बि कैनन न आहे दुबई में त अञा सोनी खां अञा अपडेट सोनी मॉडल अची विया आहिनि पेनासोनिक अची विया आहिनि निकोन अची विया आहिनि पेनासोनिक भी कैमरास कढिया आहिनि हुन बि जी उहे अहिड़े ई डीएसएलआर पेनासोनिक में A7C आहे जीअं ॿुधायो तव्हांखे रिलायंस में आहे निकोन में इलाही मॉडल आहिनि जेके बिल्कुलु सेम कमु आहे वो कैमरा सोनी जूं महांगियूं या कैनन सर सभिनीनि जी प्राइस थोड़ी माइनस प्लस हूंदी तक़रीबन कम सेम आहे अच्छा मूंखे थोरो लेंस जे बारे में ॿुधाइजो छो जंहिंखे ॿियनि खे बि नॉलेज न आहे त ख़बर पवंदी त इहो 50 mm छा आहे ऐं अपर्चर छा आहे 1.23 ऐं अपर्चर जो ज़ूम लेंस कहिड़ो हूंदो आहे ज़ूम जीअं तव्हांखे ॿुधायां 50 mm जो कमु हूंदो आहे हिकिड़े माण्हूअ ते फोकस थी वेंदो आहे सिर्फ़ उहो छाजे लाइ हूंदो आहे उहो सिर्फ़ हिकिड़े माण्हू शूट लाइ हूंदो उहो बिलर शॉट नंढा इज़ीली रिंग पाराइण वारो शॉट थियो अच्छा हैंड मिलाइण वारो 50 mm वारो उहे सिर्फ़ असां ईअं एड ठाहिण जे हिसाब सां ऐं बिलर कहिड़े में ईंदो आहे लेंस में 50 mm में सही अच्छा ऐं अपर्चर छा आहे 1.2 1.4 अपर्चर हुनजी लेंस में हूंदो आहे लेंस जो स्पीड हूंदो आहे पंहिंजो कम हूंदो आहे ॿुधो आहे जेतिरो घटि हूंदो ओतिरो ब्लर वधीक अपर्चर बाक़ाइदे कम कंदो आहे 50 mm थियो ॿियो कहिड़ो वाइड एंगल लेंस 50 mm हूंदो आहे 1.4 बि थींदो आहे 8 बि थींदो आहे अपर्चर जी ॻाल्हि था जी 50 mm जे खां पोइ जेको लेंस हूंदो आहे जंहिंसां ज़ूम वारो लेंस जंहिंखे चइबो आहे उहो कहिड़ो सर हुन खां 24-105 हूंदो आहे छा आहे 24-105 उहो फुल फ्रेम लेंस आहे उहो माना परे जी शूट लाइ उहो काथे बि माण्हू फुल फ्रेम ज़ूम बि करे सघे थो हुनखे वाइड फुल फ्रेम ॾिसी बि सघे थो ऐं वाइड एंगल उहो वाइड एंगल ईअं आहे त वाइड एंगल में ईअं हूंदो आहे वाइड सॼी स्क्रीन शो थींदी जेके बि तव्हांजे बिल्कुलु साइड लेवल ते बि माण्हू बीठा हूंदा आहिनि उहे बि शो थींदा जीअं त हिकिड़ो तव्हां हीरो खणो हीरे में तव्हां थोरो साइड ते कंदो तव्हांखे हिकिड़ी वीडियो जेके बि माण्हू बीठा हूंदा फुल तव्हांखे शो थींदा वाइड लेंस ते ई डिपेंड थियल आहे उन ते माना हीअं हीरे जो सिस्टम थियल आहे हीरे वांगुरु तव्हांखे वाइड सभु शयूं ॾेखारींदो तव्हां अॼुकल्ह कहिड़ो सॉफ्टवेयर एडिटिंग लाइ इस्तेमालु कंदा सर एडोब प्रीमियर बि यूज़ कयूं था पर मुंहिंजो तक़रीबन फोकस EDS इंडिया वारे सॉफ्टवेयर ते तक़रीबन उन ते आहे छो त मां उहो सेल आउट बि कंदो आहियां हर साल जे हिसाब सां वर्जन न्यू वठंदो आहियां नई डेटा सां गॾु सही हाणे तक़रीबन 10-11 अची वियो आहे एड्यूस X प्लस में 11 उन जी डेटा आहे हाणे तक़रीबन 450 खां 650 GB तो उहा यूज़ थी थिए इंशाल्लाह मार्केट में जल्दी अची वेंदी मूं वटि तो जेके इज़ीली यूज़ था कनि जल्दी प्रोग्राम इवेंट पंहिंजे कस्टमर खे ॾियण था चाहिनि त उन में इज़ीली वर्क करे सघनि था ऐं सुठे में सुठो वर्क ॿियो सॉफ्टवेयर कहिड़ो भलो आहे मां फिल्मोरा इस्तेमालु कंदो आहियां छो जो मुंहिंजो हेवी न आहे लैपटॉप न नॉर्मल जे हिसाब सां फिल्मोरा नॉर्मल जे जीअं सम्झ मां जीअं ॻाल्हि कई त बाबा जेको एडिट न आहे सिखियल थोरो वर्क कंदड़ आहे त हुन लाइ फिल्मोरा सफ़ा इज़ी सॉफ्टवेयर आहे मुंहिंजो कमु हुन में थी वेंदो आहे जस्ट मूंखे पॉडकास्ट एडिट हुन में एनिमेशन घणी यूज़ न था कयो हुन में फुल पॉडकास्ट नॉर्मल इफेक्ट यूज़ था कयो सिर्फ़ असां वटि तक़रीबन एनिमेशन जो कमु थो थिए तक़रीबन मैनुअल प्रोजेक्ट ठाहियूं था अच्छा ही एडोब प्रीमियर सॉफ्टवेयर हलाइण लाइ लैपटॉप में छा स्पेसिफिकेशन हुजनि कहिड़ी शयूं हुजनि लैपटॉप मां त चवां थो i7 जनरेशन हुजे काई जनरेशन i7 हुजे 7 जनरेशन घटि में घटि इहो हुजे i7 4th जनरेशन हुजे 4th में बि हली वेंदो सर हुन में इज़ीली
VIP कमु करे सघो था। केतिरी मतिलबु सी ड्राइव में केतिरी जॻह छॾी पार्टीशन हुनजे में घटि में घटि 2 TB 4 TB ताईं त हुजे सर। अला छो त एडोब प्रीमियर में स्पेस ई सॉफ्टवेयर तव्हांजो अगरि सी ड्राइव ई सुठी हूंदी तॾहिं सॉफ्टवेयर इंस्टॉल थींदो। केतिरी इंस्टॉलेशन केतिरी 100 खां प्लस कैपेसिटी त यूज कंदो आहे इहो सॉफ्टवेयर एडोब प्रीमियर। हा 100 GB हा ॿियो वरी हुन ते कमु कयो त 200 त उहो अलॻि हुजे त इन करे माण्हू अगरि 1 TB हुजे आराम त पोइ बि घटि में घटि 1 TB खां 2 TB 1 TB हुजे जस्ट हुनजा प्रोजेक्ट ई सर हेवी महांगा स्पेस सुठो आहे हुननि में। को 50 GB आहे को 30 GB जो को 20 GB हुन में बि आहे एनिमेशन ट्रांसमिशन तक़रीबन GB कैपेसिटी सुठी संभालींदी आहे इन करे उन्हनि लाइ 2 TB मस्ट आहे। न ॾाढियूं अॼु शयूं टेक्निकल बि सिखियूं तव्हांजो एक्सपीरियंस बि ॾाढो मज़ो आयो। सो पॉडकास्ट खे एंड था कयूं ऐं आख़िर में कुझु चवणु चाहियो ऑडियंस खे जेके ॾिसनि था उन्हनि खे कुझु मैसेज ॾियणु चाहियो त मां ऑडियंस खे इहो चवंदुमि त हमेशह ख़ुशि रहो आबाद रहो। जेके एडिटिंग में ख़ासि करे जेके एडिटिंग में अगरि वक़्तु ॾियनि था हिते हिन फील्ड में आहिनि त मां इहा चवंदुमि त पंहिंजे कस्टमर खे वक़्त में पंहिंजो कमु ॾियो उनखे पेंडिंग में न रखो। अगरि पेंडिंग में तो रखिजी वञे कमु त पोइ कस्टमर तव्हां खां क्लाइंट हलियो वेंदो हुन लाइ तव्हांजी रोज़ीअ में जेको आहे सो वॾो डिफरेंस थी वेंदो। इन करे मुंहिंजी सलाह इहा आहे त वक़्त जे हिसाब सां अगरि ज़बान अगरि कंहिं सां कयो था त उनखे टाइम ते कमु ॾियो ऐं सुठो कमु ॾियो त जीअं तव्हांजो वर्क सुठे नमूने सां हलंदो रहे। थैंक यू। ॾाढो इहो सुठो तव्हां ॿुधायो छो तव्हांजो तजुर्बो बि आहे क्लाइंट सां डील करण त इहो जेको तव्हां ॿुधायो हूंदो कम जो हूंदो। सो हीअ हुयो पॉडकास्ट उमेदु आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। पसंदि आयो त वीडियो खे लाइक करे छॾियो। अहिड़ा ई मां गेस्ट आणींदो रहंदुसि ऐं तव्हांखे नॉलेज ॾींदुमि। उमेदु आहे कुझु हिन मां सिखण लाइ तव्हांखे मिलियो हूंदो। सो मिलूं था ॿिए कंहिं नए एपिसोड में ॿिए कंहिं एपिसोड सुठे में सुठे ॿिए कंहिं गेस्ट सां गॾु। सो तंहिं वक़्तु ताईं अल्लाह हाफ़िज़।